अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन वक्त जेका महांगरात हली रही है, अटे की लपड़ जे लाइ माण्हू परेशान आहिनि। उन ते अॼु असां कुझु ख़्यालनि जी ॾे वठि कई आहे, जेको तव्हांजे साम्हूं दोस्तनि जे पेश कंदासीं। ग़रीब अॼु बि रखे ॼण पियो रोज़ो ॾुखियो थी पियो आहे अटे जो सौदो। ग़रीब अॼु बि रखे ॼण पियो रोज़ो ॾुखियो थी पियो आहे अटे जो सौदो। ग़रीब भली पियो 24 कलाक कमाए, ग़रीब लाइ अटो अणलभ आहे। ग़रीब जे लाइ ॾुखी थी पई मानी, मासूम ॿिटिन जी परेशान नानी। पंहिंजे धीअ जे दुखनि छॾियो आहे दुखाए, ग़रीब लाइ अटो अणलभ आहे। रोडनि ते ॾींहुं राति भली पिया कमायूं, भली रोडनि ते राति ॾींहुं कमायूं, सवाइ अटे खां ॿियो असासो न ठाहियूं। हुकूमत खे अहसासु टके जो न आहे, ग़रीब लाइ अटो अणलभ आहे। दुकान ते डोड़ी जॾहिं वञूं था, दड़का दाबा सेठनि जा रोज़ झलियूं था। दुकानदार पुछे थो टको हड़ में आहे, ग़रीब लाइ अटो अणलभ आहे। अख़बार में टीवियुनि में ऐलान ॿुधूं था, अमल न आहे कंहिं ॻाल्हि ते अफ़सोस करियूं था। ठलनि ऐलाननि छॾियो आहे रुलाए, ग़रीब लाइ अटो अणलभ आहे। फसल लाइन थर जा मार्केट डाउन, फसल लाइन थर जा मार्केट डाउन। नंढो शहर तोड़े भली वञ टाउन, सरासर सलीम चवे ही ज़ुल्म न आहे त छा आहे, ग़रीब लाइ अटो अणलभ आहे। मुंहिंजे दोस्तो, तव्हांजे दरबार में हाज़िर आहियूं। ये असां पंहिंजे ख़्यालनि जी ॾे वठि कई। इंशाअल्लाह तव्हांखे पसंदि ईंदी, ज़रूरु सब्सक्राइब कजो।